अॼु असां सिखंदासीं प्लगइन्स जे बारे में। हिन लेसन में तव्हांखे मां ॿुधाईंदुमि त प्लगइन्स छा आहिनि। प्लगइन्स इज़ अ स्मॉल टाइप ऑफ सॉफ्टवेयर। जीअं तव्हां एंड्रॉइड में एप्स इस्तेमालु कंदा आहियो, गेम्स इस्तेमालु कंदा आहियो, त उहा हिकु ऐप हूंदी आहे, पी के फाइल हूंदो आहे, तव्हां डाउनलोड करे ऐं पंहिंजे मोबाइल में इंस्टॉल कंदा आहियो ऐं उहो तव्हांखे तव्हांजी मोबाइल जी फंक्शनैलिटी खे वधाए छॾींदो आहे। हर ऐप जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि फंक्शनैलिटी हूंदी आहे जेका तव्हांजी मोबाइल ते काफ़ी इम्पैक्ट रखंदी आहे पई। साॻे नमूने सां वर्डप्रेस में बि अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि प्लगइन्स ठाहिया विया आहिनि, जेके नंढी टाइप जा कुझु सॉफ्टवेयर चइजनि, उनखे आसानी सां सम्झण जे लाइ असां इहो ई करे सघूं था त उनजो मक़सदु इहो ई आहे त उहे हिकिड़ा नंढे क़िस्म जा सॉफ्टवेयर्स आहिनि, उहे तव्हां पंहिंजी वेबसाइट में इंस्टॉल कंदव ऐं उहे तव्हांजी वेबसाइट जी फंक्शनैलिटी खे वधाए छॾींदा। हलूं था। हिते तव्हां लेफ्ट साइड में ॾिसंदा हूंदव त अपीयरेंस जे हेठां प्लगइन्स लिखियल आहे। प्लगइन्स में ईंदासीं त उते टे ऑप्शन तव्हांखे नज़र ईंदा। हिकिड़ो प्लगइन एडिटर आहे, एड न्यू आहे ऐं इंस्टॉल प्लगइन्स आहे। जॾहिं इंस्टॉल प्लगइन्स में ईंदासीं त असां वटि हिते जेके बि वर्डप्रेस में इंस्टॉल थियल प्लगइन्स हूंदा उहे असांखे हिते शो कंदो। अगरि असांखे न्यू प्लगइन कोई एड करिणो आहे त असां एड न्यू ते वेंदासीं। हिते वर्डप्रेस जे तरफ़ां कुझु असांखे कमेंट पंहिंजो प्लगइन्स नज़र ईंदा फीचर्ड जे नाले सां, ही कुझु प्लगइन्स आहिनि। ऐं उनखां अलावा असां पॉपुलर में अचूं था, जेके पॉपुलर जेके रेटिंग जे हिसाब सां तमामु बहितरीनु प्लगइन्स आहिनि वर्डप्रेस ते मौजूदु, उहे तव्हांखे शो कंदो हिते। ऐं उनखां अलावा असां अचूं था रिकमेंडेड प्लगइन्स में। हिन महिल असां कोई प्लगइन इंस्टॉल कंदासीं ऐं इंस्टॉल करे असां उनखे ट्राए कंदासीं त प्लगइन्स जेके आहिनि उहे कीअं कमु कनि था। अच्छा, प्लगइन्स जी खोड़ सारा प्लगइन्स तव्हांखे वर्डप्रेस में मिलंदा। प्लगइन जी कीअं असांखे ख़बर पवे त कहिड़ो प्लगइन जेको आहे उहो बेस्ट प्लगइन आहे ऐं असांखे उनजी रेटिंग जेका आहे उहा कीअं ख़बर पए त कहिड़ी रेटिंग जो आहे, केतिरा रिव्यूज़ उनखे आहिनि। मुंहिंजी जेका सजेशन आहे त तव्हां जेको प्लगइन इंस्टॉल कयो था उनखे एटलीस्ट 4 स्टार हुजनि। जीअं तव्हां हीअ ॾिसो था कॉन्टेक्ट फॉर्म 7 आहे, उनखे 4 स्टार जी रेटिंग आहे। ऐं उनखां पोइ ॾिसंदा कयो त लास्ट अपडेटेड कॾहिं थियो आहे। 4 महीना पहिरियां अपडेट थियो आहे, माना एतिरो रिसेंट न आहे, पर तंहिं हूंदे बि जॾहिं तव्हां हिन जा रिव्यूज़ ॾिसंदव ऐं उनखां अलावा तव्हां हिन जी इंस्टॉलेशन्स ॾिसो, 8 लख खां वधीक हिन जूं एक्टिव इंस्टॉलेशन्स आहिनि। अगरि तव्हां हिन कॉन्टेक्ट फॉर्म 7 जी इंस्टॉलेशन्स ॾिसंदव त 5+ मिलियन में तव्हांजी हिन जूं इंस्टॉलेशन्स तव्हांखे नज़र ईंदियूं। ही टेबल प्रेस जेको आहे, तव्हां MS वर्ड जो डेडिकेटेड कोर्स आहे हिते सिंधी अकेडमी ते मौजूदु। जॾहिं तव्हां उहो कोर्स कंदा हूंदव त तव्हांखे टेबल्स जे बारे में ॿुधाए वेंदो। ऐं तव्हां अगरि MS वर्ड सिखियल आहियो त तव्हांखे उन में इंसर्ट टेबल जे नाले सां हिकु फंक्शन नज़र ईंदो, जंहिंमां तव्हां पंहिंजी टेबल क्रिएट करे सघो था विथ कॉलम्स एंड रोज़। ऐं वर्डप्रेस में साॻी फंक्शनैलिटी असां इस्तेमालु करे सघूं था। हिन में बाय डिफॉल्ट बि हूंदी आहे, पर हीउ जेको प्लगइन आहे इहो अञा मज़ीद हिन जी फंक्शनैलिटी खे थोरो वधाए छॾींदो। हिन में असांखे घणा सारा ऑप्शन्स मिली वेंदा। प्लगइन इंस्टॉल करण जा 2 स्टेप्स हूंदा आहिनि। सभ खां पहिरियां तव्हां हुनखे इंस्टॉल कंदव, जेको हिन महिल इंस्टॉल थी रहियो आहे। इंस्टॉलेशन कंप्लीट थियण खां पोइ तव्हां हिते एक्टिवेट जो बटन ॾिसो था ऐं तव्हां पोइ इंस्टॉलेशन खां पोइ हुनखे एक्टिवेट कंदव। प्लगइन इंस्टॉल थियण खां पोइ तव्हांजो प्लगइन वर्क तेसिताईं न कंदो जेसिताईं तव्हां हुनखे एक्टिवेट नथा कयो। ऐं अगरि तव्हांखे प्लगइन में कमु ख़तमु थी वियो आहे ऐं प्लगइन तव्हांखे यूज़ न करिणो आहे त तव्हां हुनखे डीएक्टिवेट करे सघो था। एक्टिवेशन ऐं डीएक्टिवेशन ते बाद में असां अचूं था। सभ खां पहिरियां असां प्लगइन खे थोरो ओवरव्यू करे वञूं। हीअ ॾिसो, असां टेबल प्रेस हिते जेको लेफ्ट साइड में टूल बार तव्हांखे नज़र अचे थो, हुन में इज़ाफ़ो थी वियो आहे टेबल प्रेस जो प्लगइन जी इंस्टॉलेशन खां पोइ। हिन में असां ऑल टेबल्स ते ईंदासीं। हाणे असां वटि हिते फ़िलहालु काई बि टेबल मौजूदु न आहे। तव्हां मथे ॾिसो हूंदो एड न्यू लिखियलु आहे, हितां तव्हां एड करे सघो था ऐं लेफ्ट साइड खां टूल बार मां एड न्यू टेबल करे ऐं तव्हां टेबल इंसर्ट करे सघो था। हिते सभ खां पहिरियों असां टेबल जो नेम ॾींदासीं, सिंधी अकेडमी स्टूडेंट्स टेबल या स्टूडेंट्स रिकॉर्ड फॉर एग्जाम्पल लिखूं था। नंबर ऑफ रोज़ घणी हुजनि, नंबर ऑफ कॉलम्स असां हिनखे घटाए वधाए सघूं था। एड टेबल कंदासीं, असांजी टेबल जनरेट थी वई। ॾिसो, सेम तरीक़े सां ई तव्हांजी हीअ टेबल जेको आहे क्रिएट थी वई आहे। मथां कॉलम्स आहिनि ऐं हेठि तव्हांजो रोज़ आहे। अगरि तव्हां हिते फॉर एग्जाम्पल लिखो था
सीरियल नंबर, नेम, फादर नेम, एड्रेस, कॉन्टेक्ट। ठीकु आहे। त साॻे तरीक़े सां तव्हां हिन में इहो लिखी सघो था। हिन में सीरियल नंबर 1 आहे, नेम वकास आहे, फादर नेम अली कुंवर आहे, एड्रेस मेहर आहे 034, कोई बि कॉन्टेक्ट नंबर। उन खां पोइ असां हिनखे सेव चेंजिस कंदासीं। असां जॾहिं प्रीव्यू कंदासीं त असां वटि हिते हिकु टेबल क्रिएट थी वई आहे जंहिंमें सीरियल नंबर आहे, नेम, फादर नेम, एड्रेस, हे असांजा मथियां कॉलम आहिनि ऐं हेठि हुनजो रिकॉर्ड आहे। ठीकु आहे। त इहो मां तव्हांखे प्लगइन जी फंक्शनैलिटी ॾसी। हाणे हलूं था असां प्लगइन्स जे तरफ़। अगरि असां हीअ प्लगइन यूज़ नथा कयूं त असां हिनखे डीएक्टिवेट कंदासीं। हाणे एक्टिवेटेड ऐं डीएक्टिवेटेड जो छा आइडेंटिफाई कीअं कजे त हीअ प्लगइन जेको आहे एक्टिवेट थियल आहे, हीअ डीएक्टिवेट थियल आहे। हिकिड़ो प्लगइन असां वटि डीएक्टिवेट आहे, हुनजो बैकग्राउंड तव्हां ॾिसो था वाइट आहे, ऐं हिकिड़ो एक्टिवेट थियल आहे, हुनजो बैकग्राउंड ब्लू आहे ऐं ब्लू कलर जी हिकु बार नज़र अचे थी पई लेफ्ट साइड खां। हीअ असांजो एक्टिवेटेड प्लगइन आहे ऐं हीअ असांजो डीएक्टिवेटेड प्लगइन आहे। अगरि असां कंहिं प्लगइन खे डिलीट करणु चाहियूं था, सिंपली असां हिनखे डिलीट ते क्लिक करे ओके कंदासीं। अगरि असांखे बल्क में कोई ऑप्शन करिणो आहे, असां एट अ टाइम 2 प्लगइन डीएक्टिवेट या डिलीट करणु चाहियूं था त असां हिनखे चेक कंदासीं, सभु प्लगइन असांजा सिलेक्ट थींदा, पोइ असां बल्क एक्शन में अची करे डीएक्टिवेट या डिलीट करे सघूं था। अगरि बल्क नाहे करिणो, सिंपल हिकिड़ो प्लगइन डिलीट करिणो आहे, हिनखे असां ओके कंदासीं। हीअ असांजो प्लगइन डिलीट थी वियो। ऐं तव्हां ॾिसो था लेफ्ट टूल बार में तव्हांखे टेबल प्रेस जो जेको आइकन हुयो उहो हाणे हिते नज़र न ईंदो। त तव्हां जो जेको टास्क आहे हिन महिल उहो इहो आहे त तव्हां एड न्यू प्लगइन कंदो ऐं मुख़्तलिफ़ प्लगइन्स खे एक्सप्लोर कंदो, पंहिंजे तौर ते हुनखे इंस्टॉल करे ऐं चेक कंदो त कहिड़े प्लगइन जी कहिड़ी फंक्शनैलिटी आहे। हेठां तव्हांखे थोरो डिस्क्रिप्शन में लिखियलु बि मिलंदो। अॻिते प्लगइन्स जे बारे में सिखंदासीं। फ़िलहाल जे लाइ प्लगइन्स जो लेसन हिते ख़तमु थियो। नेक्स्ट लेसन में मिलूं था थीम्स जे बारे में। तेसिताईं लव।